done is done, but never done. थी वियो सो थी वियो, पर हाणे न थिए, हो गया सो हो गया। वयल वक्त कॾहिं बि वापसी न ईंदो आहे, ऐं वयल वक्त ते पछताइण हिकिड़ी वॾी बेवकूफ़ी आहे। Now what we have to do? हाणे असांखे छा करणु घुरिजे, छाकाणि वक़्तु त काफ़ी वियो निकिरी। हाणे मोस्ट इम्पोर्टेंट शइ आहे शौक़ु। जंहिं बि फील्ड में या जेको तव्हांजो गोल आहे या लाइफ एम आहे, जेको कमु तव्हां इन फ्यूचर करणु चाहियो था, त उन सां तव्हांजो शौक़ु, जेतिरो शौक़ु वधीक हूंदो ओतिरो ई तव्हां उन कम में एक्सपर्ट थी सघो था, उन खे जल्दी सिखी सघो था। उहा कहिड़ी शइ आहे? शौक़ु। ॾिसो, जेकॾहिं फलाणो ऑफिसर थी सघे थो, वाई आई कैन नॉट, मां छो कोन थो थी सघां? जेकॾहिं हू डॉक्टर थी सघे थो त आऊं छो कोन थो थी सघां? गॉड गिव मी एवरी सेंस। ख़ुदा मूंखे हर सेंस ॾिनो आहे, अकुल ॾिनी आहे। गॉड मेड मी परफेक्ट। ख़ुदा मूंखे परफेक्ट ठाहियो आहे। हथ ॾिना, कन ॾिना। यार आई एम टू वेल्थ। आऊं केतिरो अमीर आहियां, इन जो असां अंदाज़ो ई कोन था लॻाए सघूं। फलाणो अमीर आहे। यार असां केतिरा अमीर आहियूं, उहो हिन मिसाल में ज़ाहिर थींदो। जेकॾहिं मां तव्हांखे चवां, बाबा तव्हांखे 1 करोड़ रुपया ॾियूं था, तव्हां पंहिंजी 2 अखियूं ॾेई छॾियो, 2 अखियूं डोनेट कयो। नो विल बी एग्री दैट सर आई एम एग्री टू डू दैट, आई वांट टू गिव। केर बि राज़ी कोन थींदो। त उन जे लाइ असां वटि शौक़ु हुजणु खपे। त दोस्तो, 2-3 साल जी हिकिड़ी अॻु जी ॻाल्हि आहे त हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हो, हुन वीचारे कुझु दोस्तनि खां मोटरसाइकिल घुरी त यार मूंखे मोटरसाइकिल ॾियो, मां कंहिं कम जे हवाले सां वञा थो काॾे। त हू दोस्त वीचारो हिकिड़े दोस्त वटि वियो, ॿिए वटि वियो, टे वटि वियो, पर कंहिं बि दोस्त उन खे मोटरसाइकिल न ॾिनी। तॾहिं ख़बर आहे, उन दोस्त में हिकिड़ी पॉइंट, हिकिड़ी चिरंग, हिकिड़ो वलवलो, हिकिड़ो जोश, हिकिड़ो शौक़ु, उहो उजागर थी पियो। उन में हिकिड़ी जीनियसी थी पई। जीनियसी इहा हुई, इफ ही कैन देन वाई आई कांट। जेकॾहिं ही करे सघे थो, ही मोटरसाइकिल रखी सघे थो, त आऊं छो कोन थो रखी सघां? त ॾिसो, शुरूआत थी आहे, पॉइंट आहे जीनियस। इहा हिकिड़ी उन जे मन में ॻाल्हि आई, पोइ उन जो शौक़ु थी पियो। उन चयो, आई विल डू वॉट आई वांट टू डू। आऊं उहो कंदुसि जेको आऊं करणु चाहियां थो। कम वॉट में I will buy a new CD70 मोटरसाइकिल। खणी छा बि थिए, आऊं हिकु CD मोटरसाइकिल वठंदुसि, उन जे लाइ मूंखे खणी छा बि करणो पए। त लफ़्ज़ कहिड़ो आहे? शौक़ु। शौक़ु। त उन में हिकिड़ो शौक़ु पैदा थी पियो। त उन शौक़ सां पोइ उन दोस्त छा कयो, मूंसां ॻाल्हि कई अची, चेयर आऊं त एतिरो पढ़ियल लिखियल आहियां कोन, नई मूंखे को जॉब मिलंदी, ऐं मूंखे पंहिंजे हिन मक़सद में जल्द खां जल्द कामयाब थियणो आहे, त आऊं छा कयां? त मूं उन खे सलाह ॾिनी त यार, जेका दिहाड़ी जेका अॼुकल्ह असांजी जेका आम हिकिड़ी रवाजी जेका दिहाड़ी आहे, उहो उन दौर में 300 रुपया ई हुई। त 300 रुपया जेकॾहिं कंदे त बि CD जी क़ीमत उन टाइम मुंहिंजे ख़्याल सां 70-75 हज़ार रुपया हुई। त हाणे आऊं छा कयां? त उन टाइम मुंहिंजो उन हिकिड़ो सुवाल कयो त अहिड़ो धंधो मूंखे ॿुधायो जंहिंमें अर्निंग वधीक हुजे, तकलीफ़ केतिरी बि हुजे। त हिकिड़ो दोस्त ॿियो घर में वेठो, चई यार अहिड़ो धंधो, हल मूंसां गॾु भट्ठे ते तोखे महीने जे अंदरि तोखे भट्ठे जो मिस्त्री कंदुसि, ऐं 1000-1500 रुपया दिहाड़ी आहे, वठ। ऐं सॼो ॾींहुं तोखे तपणो पवंदो, तोखे ॿरणो पवंदो, तोखे पंहिंजे जिस्म खे जलाइणो पवंदो, केतिरियूं ई
पीढ़ाऊं तकलीफ़ूं तो ते ईंदियूं, कैन यू बियर? छा तव्हां उहो बर्दाश्त कंदो? पर हुन दोस्त में वो शौक़ हो, वो वलवलो हो। हुन चयो यस आई विल बियर, आउं बर्दाश्त कंदुसि। त हू वीचारो वियो आहे। हाणे 300 रुपया हुन ॾिठो त 300 रुपया जेकॾहिं दिहाड़ी कमाए जेकॾहिं आउं मोटरसाइकिल वठंदुसि त मूंखे साल बि लॻी सघे थो। त उन टाइम जेके उन मुंहिंजे ख़्याल सां 2.5 महीना हुन मुंहिंजे ख़्याल सां 1200 रुपया दिहाड़ी ते वञी बीठो। 70-75 रुपए जी 80,000 रुपया को रेट हो मोटरसाइकिल जो। हू 2.5 महीना हुते वञी उन कमु कयो। 2.5 महीना उन जा ईअं फटाफट वेंदा विया। उहो काउंट कंदो वियो, अॼु मुंहिंजो हिकिड़ो ॾींहुं वियो, अॼु मुंहिंजो ॿियो ॾींहुं वियो, टियों ॾींहुं वियो, अॼु 2,000 थी विया, 3,000 थी विया, 4,000 थी विया, 5,000 थी विया। नेठी उन जा मुंहिंजे ख़्याल सां 80,000 रुपया अची कंप्लीट थिया। हमरा ॾाढो ख़ुशि थी पियो। ऐं ख़ुशि थी वियो वरी छा आहे, ॾिठो बरसातनि जा ॾींहं हुजनि ऐं हमरा खे पैसा मिली चुका हुजनि, मोटरसाइकिल वठणी हुजे। शौक़, उन में शौक़ु एतिरो हो त हुन बरसात वसंदी मां निकितो आहे। शहर में घर कोन हो, ॿाराड़ी में हो। बरसात वसंदी में निकितो आहे ऐं वञी बस में चढ़ियो आहे। के दोस्त खे मिंथूं करी वठी वियो आहे ऐं मोटरसाइकिल वठी शाम जो घर आयो आहे। त हिन मिसाल मां इहो ज़ाहिर ॾिसो थियो त जंहिं माण्हू में जेतिरो शौक़ु वधीक हूंदो हू उन कम खे ओतिरो ई जल्दी करे सघे थो। त ॻाल्हि आहे शौक़ जी। पोइ तव्हांजी पढ़ाई जी ॻाल्हि हुजे, तव्हांजी इंग्लिश इंप्रूवमेंट जी ॻाल्हि हुजे। काफ़ी ॿार ई चवंदा आहिनि सर असां 5 क्लास में इंग्लिश ते पढ़ी कोन्हे, असांजो त बुनियादी कोन्हे। असां क्लास 6 में जॾहिं क्लास 6 में पहुचंदा आहिनि तॾहिं टीचर को लेसन पुछंदो आहे या इंग्लिश ॻाल्हाइण जे लाइ चवंदो आहे बेटा ट्राई टू स्पीक इंग्लिश। ॿार चवंदा आहिनि सर असांजो त बुनियादी कोन्हे। वरी टीचर चवंदो आहे, सजेस्ट कंदो आहे बेटा यू कैन इम्प्रूव, यू मे इम्प्रूव, तव्हां इम्प्रूव करे सघो था। वरी ॿार चवंदो सर 5 साल में जेका शइ इम्प्रूवमेंट कोन आई उहा हाणे कीअं ईंदी। हाणे साॻी मिसाल असां मोटरसाइकिल वारो खणूं, हू जेकॾहिं ख़ाली सोचंदो हुजे हा